भली करे आया, वेलकम। अज प्रोफेसर नागपाल एक पुराणो सदिन खां पुराणो नए खां नओ आइंदा जो प्रोग्राम तालीम खणी हाज़िर थियो आहे। हाणे इल्म जी ॻाल्हि कजे जंहिंखे इल्म इंसान जी टी अख चइजे थो। हाणे मूं ही जेके हथ ॿधी तव्हांखे आजियां कई, इन ते वॾा ऐतराज़ थींदा आहिनि त इतां शुरू कजे। ही बि हिकिड़े इल्म जी ॻाल्हि आहे। साईं, ही असां बंदनि खे कोन था कयूं। सिंध जी धरती वहदतुल वजूद जो फ़िलसफ़ो मुंहनि जे दड़े खां वठी रखे थी, जंहिंमें वेदन चयो ततो मसीह उहो तूं आहीं, यानी हम ओस्त। पंहिंजे लतीफ़ सरकार खां शुरू कयूं। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जी सभु कंहिं जीअ में दर्शन धारूं धार, प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां। हाणे ही वहदतुल वजूद जो फ़िलसफ़ो आहे। पाण ई जल जलाल हू, पाण ई जान जमाल। त जीव सभु कंहिं जीअ में दर्शन धारूं धार। ही जेके माण्हू मुख़्तलिफ़ शकिलनि जा, औरत को मर्द को ॿार को ॿुढो नज़र अचे थो, इन में उन जो ई जीव पयल आहे। गीता जे 7 अध्याय में चए थो, वासुदेव सर्वम इति, यानी सभु हू आहे। सो ही सो हू, सो अजल सो अल्लाह, सो प्री सो पसा, सो वेरी सो वाहरू। त मां इंसाननि जे अंदरि, तव्हांजे अंदरि परगट मौजूद, हक़ मौजूद खे सलाम कयां थो। हाणे इन्ही में को एतराज़ आहे त वरी तव्हां असां सां कॉन्टेक्ट कयो। त ही हिकिड़ो आगाटो आजियां जो तरीक़ो आहे त असां उन मालिक खे निमूं था, सलाम कयूं था जेको तव्हांजे अंदरि आहे, मूंखे नज़र अचे थो। ऐं जॾहिं सभिनी खे इहो नज़र अचे त पोइ सभु पंहिंजा आहिनि, पोइ ग़ैर कोन आहे। पोइ सभ जे लाइ ईअं सोचणु घुरिजे जीअं मां पाण ऐं पंहिंजे बचनि लाइ सोचां थो त मानी लटे खां पोइ मुंहिंजे सम्झ मुताबिक़ उन्हनि जी ज़रूरत इल्मु आहे जो माण्हूअ खे फ़र्श खां अर्श ते पहुचाए थो। अचो हिन जे डेफिनेशन सां शुरू कयूं। एजुकेशन इज़ टू ट्रांसमिट नॉलेज, skill and values from one generation to another। ही सिर्फ़ अखर पढ़ण ऐं किताब खे सम्झण जी ज़रूरत न आहे। इल्मु उहो बादशाह आहे जेको इंसान जे अंदरि, हर इंसान जे अंदरि हिकिड़ो जानवर आहे। कॾहिं पाण खे गुस्से में ॾिठो आहे असां? आईने में त ॾिसो। उन जानवर खे माण्हू करे उनखे इल्मु चइबो आहे। मां MA इंग्लिश करण जे दौरान अंग्रेज़ी में शाइरी कई, जंहिंजो किताब काफ़ी दोस्तनि पढ़ियो हुजे, लाइफ एंड ड्रीम्स। उन में मूं एजुकेशन मीन्स उन वक़्तु 70-80s जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी पोइम लिखी हुई। उहा हिकिड़ी लाइन तव्हांखे नज़र कयां थो त मुंहिंजे नज़र में एजुकेशन छा आहे। टू मेक अ मैन ऑफ अ मॉन्स्टर, हिकिड़े हैवान खे इंसान करण वारी अमल खे एजुकेशन चइजे थो। अॼु त डिग्रियुनि जा अंबार लॻा पिया आहिनि, असां उन्हनि खे डिग्रीज़ खे एजुकेशन मञूं था।
ऐं उन मां अध खां वधीक डिग्रियूं कूड़ियूं आहिनि। ऐं हींअर साइबर फ्रॉड एॾो वधी वियो आहे जो एग्ज़ैक्ट जो मामिलो असां सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ी तरह सां कूड़ियूं डिग्रियूं फेक क़िस्म जूं जेके यूनिवर्सिटीज़ में आहिनि ई कोन उहे ॾिनियूं वञनि थियूं। हिते पाकिस्तान में हिन जे वॾे शहरनि में ख़ासि करे असांजे हिन कराची में या सिंध यूनिवर्सिटी में जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि असां वटि उहे बि अध खां वधीक नकली डिग्रियूं ॾियनि थियूं ऐं कट पेस्ट तव्हां नेट तां सामान उतारियो उनखे फाइल करे ॾिनो ऐं पैसनि ते बि PhD जूं डिग्रियूं मिलनि थियूं। हीअ का मां स्वीपिंग स्टेटमेंट नथो ॾियां, सभिनी खे ख़बर आहे त इहा तालीम नाहे मुंहिंजा साईं। त तालीम आहे जेका शऊर ॾिए थी, माण्हूअ जे शऊर जो नालो आहे जेको उन जे अंदरि सेंस ऑफ डिस्क्रिमिनेशन पैदा करे। सेंस ऑफ डिस्क्रिमिनेशन खे असां विवेक या इम्तियाज़ चवंदासीं त असां में उहो तमीज़ करण वारी ॼाण पए त हक़ु छा आहे, नाहक़ु छा आहे, सच छा आहे, कूड़ छा आहे, सुठाई छा आहे, बुराई छा आहे ऐं हर भलारे पासे ॾे असांखे बीहण जी सघ अता थिए। तॾहिं असां तालीम याफ़्ता आहियूं। सभ खां वधीक माण्हू पंहिंजूं डिग्रियूं त कोन ॾेखारींदो न भला। तव्हां असांजी जेका ज़बान आहे जेका ॿोली आहे उहा तालीम जो ॾसु ॾिए थी त माण्हू केतिरे पाणीअ में आहे। मां इहो अर्ज़ु रखंदुमि त पुराणे दौर में जॾहिं मां शागिर्द हुउसि असांखे रुॻो तालीम न असांजी तरबियत बि कई वेंदी हुई। असांजे मथां उस्ताद जी नज़र हूंदी हुई, न सिर्फ़ु क्लास में पर उन खां ॿाहिरि बि असांखे उहे सबक़ पढ़ाया वेंदा हूंदा। रांदियुनि में असांखे डिसिप्लिन सेखारियो वेंदो ऐं उन सेखारण जो जेको अमल हुयो उहो ईअं हुयो जो जीअं माण्हू उस्ताद पंहिंजे बच्चनि खे पढ़ाए। तालीम जी सॼी इमारत हिकिड़े शख़्स ते बीठी आहे। तव्हां सुठी बिल्डिंग ठाहे सघो था, करोड़े रुपयनि जूं उन में सहूलियतूं ॾेई सघो था, सॼो सेंट्रलाइज़ AC करे सॼो था जीअं अॼुकल्ह जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, पर उन में उस्ताद पाढ़ण वारो कोन्हे। पोइ कहिड़े कम जी साईं हीअ बिल्डिंग? उस्ताद पाढ़ण वारो कोन्हे। शायदि तव्हां इन ते हैरान थियो त साईं खोड़ उस्तादनि यूनिवर्सिटीज़ भरी पियूं आहिनि। साईं जंहिं उस्ताद जी मां ॻाल्हि थो कयां उहे न बराबरि आहिनि। तालीम जो सॼो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो हिते तबाह आहे। मां कराची हैदराबाद जी छा ॻाल्हि कयां, मां पंहिंजे ॻोठनि में ॾिसी आयो आहियां। सखर, लाड़काणो, अञा बि वॾा शहर आहिनि, शदादकोट, कंबर, वारे, मीरपुर ख़ासि, ठटो। माण्हुनि नंढड़ियूं जॻहियूं वठी या हिते फ्लैट ऐं बंगला वठी उन्हनि में स्कूल ठाहे छॾिया आहिनि। सिंगापुर जा किताब, ऑक्सफोर्ड जूं एडिशन्स तव्हांखे ॾेखारींदा, ॾहोणियूं फ़ियूं वठंदा ऐं उस्ताद जेके आहिनि ट्रेंड आहिनि ई कोन। साईं उस्ताद खे मां डिफाइन कयां त जेको पंहिंजे तन मन मुहबत सां हिन प्रोफेशन खे खणे, टोटली डिवोटेड हुजे, उनजी प्री सर्विस ऐं इन सर्विस ट्रेनिंग थिए जंहिं सब्जेक्ट खे हू पढ़ाए थो ऐं उनजी मॉनिटरिंग थिए त हू उहो ई पढ़ाए थो या न। पर मां जीअं चयो त असली ॻाल्हि आहे दिलि सां। चवंदा आहिनि हॾ भॻो माण्हू कमु करे सघंदो। मां अहिड़ा खोड़ मौज़ूर ॾिठा आहिनि। अॼु त तव्हां TV में सभई ॾिसो था, कंहिंजी हथु कोन्हे, कंहिंजी बांह कोन्हे, कंहिंजी टंग कोन्हे, पर उहे बहितरीनु कमु कनि था, गाॾियूं हलाइनि था, कंप्यूटर्स हलाइनि था, पंहिंजो सॼो रोज़मर्रा जो कमु कनि था। हीअ का ताजुब वारी ॻाल्हि न आहे। इहो छा आहे, दिलि भॻल न आहिनि, हू पिनण ते राज़ी न आहिनि, हू पंहिंजो हथु नथा टंगनि, हू चाहिनि था त असां पंहिंजी रोज़ी रोटी पाण पंहिंजी महिनत सां खाऊं। सलाम आहे उन्हनि खे। असां वटि का नौकिरी नथी मिले त कंहिं MNA MPA कंहिं वज़ीर जे मार्फत मास्तरी त हाज़ुर आहे साईं,
हाणे मां थोरो जज़्बाती न थी वञा, छा लाइ त हिते घोस्ट स्कूल भरिया पिया आहिनि, घोस्ट टीचर्स भरिया पिया आहिनि, बेलदार ऐं तपेदार उस्ताद आहिनि। हिकिड़ो अहिड़ो उस्ताद बि सुञाणा थो जंहिंखे सही करण बि न ईंदी आहे। त बाबा मां त हुननि खे चयो मूंखे बेलदारी ॾियो, मूंखे चयो बाबा हे ऑर्डर थी वञे स्कूल जो उस्ताद थी। माफ़ कजो, कुझु ही चोटूं एतिरियूं पवनि थियूं जो थोरो ज़ब्त घुरिजे मूंखे। ॿोली मूंखे इहा ई ॻाल्हाइणी आहे, मां उहा ॿोली नथो ॻाल्हाए सघां जेका तव्हां शायदि गुस्से कावड़ ऐं क्रोध मां चवंदा हुजो, पर मुंहिंजा ॿच्चा रुली विया आहिनि, मुंहिंजो झुगो नास थी वियो आहे। ही जेको नस्ल आहे न साईं, ही जेके नंढा ॿार आहिनि न, जेके स्कूल में फर्श ते वेठा आहिनि, छित जा चापड़ था किरनि पिया, पाणी कोन्हे, पखो कोन्हे, ही तालीम आहे। तालीम ते अरबें रुपया खाई था वञनि। त टीचर इज द किंग पिन इन द सेटअप ऑफ एजुकेशन। सभु टीचर आहे साईं। ऐं मुंहिंजे हिन ख़ासि प्रोग्राम जो मतिलबु मां हिकिड़ो टीचर आहियां। मां चाहियां थो मूंखां तमामु सुठा उस्ताद मौजूदु आहिनि ऐं तव्हां सभिनी जी बि मूंखे मदद घुरिजे त हिन ज़रिए असां पंहिंजी क़ौम खे एजुकेट कयूं ऐं वारे वारे सां ॿिया उस्ताद बि घुराईंदो रहंदुसि। त उस्ताद जेको दिलि सां उस्ताद थिए उहो हिन प्रोफेशन में अचे ऐं प्री सर्विस मां त चवंदुसि, यानी नौकिरी वठण खां अवल ॾिसो न, हिकिड़े क्लार्क खे बि चवंदा आहिनि त तूं बाबा ट्रेनिंग वठि, उनखे ट्रेनिंग करणु घुरिजे। ऐं न जेकॾहिं जेके उस्ताद हिन वक़्तु आहिनि ऐं उन्हनि ट्रेनिंग न कई आहे, उहे महिरबानी करे ट्रेनिंग्स कनि, सम्झनि सिखनि। हिते कुझु मां बि पंहिंजे तरफ़ां अर्ज़ु रखंदुसि। हींअर वक़फ़े जो साईअ जो वक़्तु आहे, हिकिड़ी साई वठूं था। महिरबानी। वेलकम बैक, स्वागतम, ख़ुश आमदीद, भली करे आया। त ट्रेनिंग ते मूं ॻाल्हि पई कई त उस्तादनि जी ट्रेनिंग करणु, सिख्या वठणु ज़रूरी आहे ऐं उहा सिख्या कीअं हुजे। मूं पंहिंजी तहक़ीक़ मां हिकिड़ो लफ़्ज़ कढियो आहे जेको दुनिया जे माहिरनि ॿुधायो आहे ऐं मां पंहिंजे ट्रेनिंग्स में ई सिखियो आहे, पर मां हुन ते ॾाढो ज़ोर ॾेई ॻाल्हाईंदो आहियां। ऐं ही क्लास 1 खां CSS ताईं इतफ़ाक़ सां हिन बंदे खे इन सभिनी क्लासिस पढ़ाइण जो तजुर्बो आहे। ज़्यादातर मूं कॉलेज खे पढ़ायो आहे ऐं यूनिवर्सिटीज़ खे, पर हीअं CSS जेका पढ़ायां थो 20-21 बैचिस पढ़ायूं आहिनि, उन्हनि में मिलंदड़ शागिर्दनि वटि बि साॻी घटिताई आहे जंहिंजो मां अर्ज़ु थो रखां। असांजो सिस्टम रॉटिन आहे, मुदे ख़ारिज आहे, ग़लति आहे। उन में दिली तरह कमु कंदड़ उस्ताद बि अॼु जे तक़ाज़ाउनि, प्रेज़ेंट टाइम IT, कंप्यूटर, रोबोट दौर जे मुताबिक़ नथा पढ़ाइनि ऐं तमामु प्यार सां पढ़ाईंदड़ माण्हू, तमामु डिवोटेड टीचर्स आहिनि। त इन मॉडर्न ट्रेनिंग जी ज़रूरत आहे। उनखे हिकिड़े जुमिले में जेकर मां डिफाइन कयां त टीचिंग एंड एंटरटेनमेंट गो टुगेदर, हैंड इन हैंड। अॼु जो पढ़ाइणु फन आहे, ॿार खे बोर थियणु न ॾियो, अहिड़े तरीक़े सां ॿार खे पढ़ायो जीअं ॿार ख़ुशीअ सां स्कूल अचे ऐं घर वञे त खिलंदो, ख़ुशि थींदो वञे। माना पहिरीं ॻाल्हि त रूल ख़तमु जी,
असांजे वक़्त में स्पेयर द रॉड स्पॉइल द चाइल्ड, ॾाढियूं मारूं खाधियूंसीं। हींअर ज़मानो बदिलजी वियो, असांखे बदिलजणो पवंदो। ऐं यकीनन प्यार हिकिड़े पढ़ाइण जे तरीक़े जो बुनियादु आहे, प्यार। जी, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा बच्चा नज़र नथा अचनि, तव्हां छा पढ़ाईंदव? ऐं पंहिंजे बच्चनि खे वठी असां ईअं लकुण सां कुटींदासीं, पेरनि खे ऐं हथनि खे, जो टंगूं भई था छॾनि। अॼु बि स्कूलनि में उस्ताद टीवियुनि ते ॾिसूं था वेठा। त सभ खां पहिरियों अर्ज़ु आहे त इहा मार, जंहिंखे अॻे ॿार जी संवार चवंदा, ख़तमु कयो, बिल्कुलु बंदि कयो। जदीद तरीक़ो आहे एक्टिविटी बेस्ड एजुकेशन। ॿार खे प्ले करायो, नंढे स्कूल जी ॻाल्हि थो कयां, वेंदे यूनिवर्सिटी ताईं उनखे एंटरटेन कयो। सफ़ा केजी प्री प्राइमरी स्कूल में त उनखे प्ले करे रंग रखी बाल ॾेई सेखारींदा आहिनि, A1 A2 A3, जी, हे अप हे डाउन, वरी बाल खे फिटी कयो। त ही खेॾंदे खेॾंदे ॿारु सिखी वठंदो आहे। त इहे जेके मॉडर्न तरीक़ा आहिनि, मां उन में हिकिड़ो लफ़्ज़ पियो ॿुधायां, तमामु तुज़ लफ़्ज़ आहे। मुंहिंजा उस्ताद साहिबान इन हिकिड़े लफ़्ज़ खे खणनि ऐं कनि प्रोफेशनली, दे विल बी एक्सपर्ट। उहो लफ़्ज़ आहे डूइंग, उनजी माना आहे करणु। टू डू इज़ टू लर्न, डूइंग इज़ लर्निंग, डूइंग इज़ लर्निंग। करे ऐं सिखबो आहे, पढ़ी न सिखबो आहे। हाणे असां जंहिं तरीक़े सां पढ़ी आयासीं, असांखे पोइ हुते सिखण में ॾाढी तकलीफ़ थी। छा त पुराणे तरीक़े सां पढ़ी आयासीं। हाणे जीअं त मां लैंग्वेज पढ़ायां थो, सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी, अरबी, फारसी, पढ़ाइण वारा उस्ताद मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कनि। त हाणे लैंग्वेज इज़ लर्नड बाय ईयर्स, वी लर्न बाय आइज़। सिंधी में चवां त ॿोली कननि सां सिखबी आहे, असां अॼु ताईं अखियुनि सां सिखूं था। जी साईं, तव्हां सही ॿुधो आहे, ॿोली कननि सां सिखबी आहे। मुंहिंजो जेको उस्ताद अथव न इन ऑब्ज़र्वेशन ऐं तहक़ीक़ में, जंहिं ते मूं लिखियो आहे, मुंहिंजो किताब सभई दोस्त तक़रीबन सुञाणनि था, हैंडबुक ऑफ इंग्लिश, जंहिंजा 4 एडिशन अची विया आहिनि। उनजे पहिरें 2 एडिशन में मूं ही सिंधी में बि लिखियो आहे त मुंहिंजो उस्ताद ॿार आहे ॿोलीअ जे सिखण में। महिरबानी करे तव्हां ॿार खे अॼु खां ॾिसो, 2.5 साल खां पोइ हू ॿारु पंहिंजी ॿोली ॻाल्हाए थो। हाणे मां CSS वारनि खां पुछंदो आहियां, बाबा व्हाट इज़ योर प्रॉब्लम? सर वी डोंट नो ग्रामर, सर वी हैव नो वर्ड्स, वोकैब। माना ग्रामर नथो अचे, वर्ड्स न आहिनि एतिरा। बिल्कुलु ग़लति। छा उहो ॿारु ग्रामर ॼाणे थो? साईं 3 सालनि वारे ॿार खे थोरो सॾु करे महिरबानी करे पुछोसि त बा ग्रामर ईंदो अथई? तव्हां बि खिलो था न। उहो स्कूल ई न वेंदो आहे, हुन लफ़्ज़ ई न ॿुधो आहे ग्रामर, पर पंहिंजी ॿोली सही ॻाल्हाईंदो आहे। लफ़्ज़ बि हुन वटि सभु आहिनि। हाणे थोरो गौर कयो त हू उहे सभु किथां सिखियो? हू ऑब्ज़र्वेशन मां सिखियो। मिमिक्री यानी कॉपी करणु ॿार जी जिबलत आहे, नेचुरल। उन मां हू ॾिसे थो, जीअं वालिदिन जी वॾा कनि था तीअं हो करे थो। जी, तव्हां मुसलो विछाए नमाज़ पढ़ंदव, हो बि हुनखे कुझु बि न ईंदो आहे, हुनखे ख़बर न आहे, पर उहो ईअं कंदो। मां सुबुह जो शेव कंदो आहियां त उहो खणी पाण खे हणण जी कोशिशि कंदो। तव्हां सां गॾु टिकाणे में मथो टेकींदो त उहो बि मथो टेकींदो। त हुनजी ऑब्ज़र्वेशन ॾाढी तेज़ आहे, जेका असांजी न आहे। ॿियो, हू ड्रिलिंग जे ज़रिए वर्ड सिखंदो आहे, पोइ उन्हनि खे इस्तेमालु कंदो आहे। तव्हां खां पुछंदो हे छा आहे? तव्हां चयोसि बाबा हे ॿिली आहे। हाणे ॿिए भेरे तव्हांजो मथो खाई वेंदो, अदा ॿिली, अदा ॿिली। नेठि तव्हां हुनखे दॿाईंदो, बसि करे मां ख़बर आहे ॿिली ॿुधाईमांइ, मूंखे थो बि खारे। हाणे इहा असांजी बेवकूफ़ी आहे। हू पंहिंजी ड्रिलिंग थो करे साईं। असांजो लफ़्ज़ जेके डिक्शनरी पंहिंजी ठाहींदा आहियूं, नोटबुक ठाहींदा आहियूं, उहे इस्तेमालु कंदा आहियूं न। 100 लफ़्ज़ पहिरियां 10 लफ़्ज़ विसरी विया, वरी 200 लफ़्ज़ लिखियासीं, 50 लफ़्ज़ पहिरियां विसरी विया। यू डोंट यूज़ दे।
त ॿोली कननि सां सिखबी आहे जी. लर्न लैंग्वेज बाय ईयर्स. हू सिर्फ़ु ॿुधंदो आहे मुंहिंजा साईं. जॾहिं खां ॼाओ आहे उहा माउ जी ॿोली पंहिंजे कननि सां ॿुधे थो, सम्झे नथो. हुनजा हवास जॾहिं कमु कनि था पोइ आहिस्ते आहिस्ते उहो मिमिक्री जे ज़रिए उहो माई, दिलास, पाई चवणु शुरू थो करे. अम्मा, बाबा, पपा त चए थो. इहो छा थो करे? हू पंहिंजी ड्रिलिंग थो करे. त कननि सां ॿोली सिखे थो. स्टॉप यूज़िंग योर आईज़. जेको बोर्ड ते लिखियलु आहे उहो असां पढ़ूं था, उहो उतारियूं था, असां सिखी वेंदासीं. जी न. त लैंग्वेज, ख़ैर ही त हिकिड़ो सब्जेक्ट हो जंहिं ते आउं ॻाल्हायो पए, पर डूइंग इज़ लर्निंग. अचो मैथमेटिक्स, साइंस तव्हां प्रैक्टिकल न कयो, तव्हांखे H2O ठाहिणु न ईंदो. जी, तव्हां पाण लैबोरेटरी में वञी ठाहींदव ऐं पोइ तव्हांजो हक़ आहे त चओ H2O मीन्स वाटर. करण जो इल्मु आहे. ही इल्मु वधंदो जॾहिं असां कंदासीं, सिखंदासीं तॾहिं जॾहिं असां कंदासीं. भला तव्हां का गाॾी सिखी हुजे, का मानी पचाइणु सिखी हुजे, कीअं? हाणे असांजो जेको तरीक़ो आहे, मां सभिनी सब्जेक्ट्स लाइ चवां थो, जोग्राफी मॉडर्न तरीक़े सां पढ़ाइण जा अजीब तरीक़ा आहिनि, तारीख़ पढ़ाइण जा अजीब तरीक़ा आहिनि. हिस्ट्री इन स्टोन्स तव्हांखे मुंहिंजो दड़ो वठी वेंदासीं, क्लास में वेही मुंहिंजो दड़ो कोन सिखबो आहे. ही डूइंग इज़ लर्निंग जी ॻाल्हि थो कयां. त तव्हां जॾहिं का गाॾी हलाइणु सिखो था, साइकिल हलाइणु सिखो था, त हाणे तव्हां स्कूल में छा था कयो? त फार्मूला सिखो था. त लर्निंग जी डेफिनेशन जेकॾहिं मां तव्हांखां पुछां त चवंदो साईं टू रिमेंबर, टू अंडरस्टैंड, सभु ग़लति. टू डू हिकिड़ो लफ़्ज़. लर्निंग इज़ डूइंग. त तव्हां उहो फार्मूलो यादि कयो. बाबा हैंडल खे सिधो झलियो, पैंडल हलायो, साम्हूं ॾिसो साइकिल हलंदी. वेठा यादि कयो, पको यादि थियो, साइकिल हलंदी. बाबा हे क्लच आहे, इन खे दॿायो, गियर में विझो, एक्सीलेटर खे थोरो छॾियो, गाॾी हलंदी. यादि कयो तव्हां, गाॾी हलंदी. गाॾी तॾहिं हलंदी, साइकिल तॾहिं हलंदी ऐं उहा डिश तॾहिं तयारु थींदी जॾहिं तव्हां का ग़लती कंदव, साड़ींदव, लूणु वधीक विझंदव, गाॾी तव्हांजो झटको हणी बीहजी वेंदी. पोइ बार बार हर हर दोहिराइण सां, करण सां उहा साइकिल हलंदी, उहा गाॾी बि हलंदी, उहा मोटर बाइक बि हलंदी. एग्रीड? डूइंग इज़ लर्निंग. त साईं मुंहिंजा, इल्म लाइ इहो तमामु ज़रूरी आहे तव्हां इस्तेमालु करणु सिखो. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. हाणे ही चोथों हिसो आहे, फ्रांसिस बेकन जो एसे आहे, स्टडी जे मुतलिक़ सॼो ॿुधाए थो त मैथमेटिक्स मेक्स यू विटी, कन्वर्सेशन अ रेडी मैन. आख़िरी जी ॻाल्हि थो करे, प्रैक्टिस अ परफेक्ट मैन. त ही जेके शयूं आहिनि इहे वॾे गुफ़्ता आहिनि जेके दानिश जा, ॾाहप जा. त असां हीअं करण सां, हिन सब्जेक्ट मां असांखे ही शइ मिलंदी, असां हीअं तेज़ थींदासीं. त इल्म में जी मां बैक थींदुसि. इल्मु जंहिंमें अख़लाक न आहे, जंहिंमें अदब न आहे, जंहिंमें एटिकेट्स ऐं मैनर्स नथा सेखारिया वञनि ॿारनि खे, ॻाल्हाइण जा, उथण वेहण जा, उहो इल्मु अधूरो आहे. इल्मु जंहिंमें को करिकुलम यानी हम असर उन सां गॾु निसाबी सरगर्मियूं न आहिनि. सभ खां पहिरीं हेल्दी बॉडी क्रिएट्स हेल्दी माइंड. त ही बंगलनि ऐं फ्लैटनि जा स्कूल दे प्लेग हैवक ऑन अवर यंगस्टर्स. तबाह था कनि असांजी सिहत खे. जेसि ताईं ॿारु कुॾंदो न, फिज़िकल एक्सरसाइज़ न कंदो, स्पोर्ट्स में न वेंदो, हुनजो ज़हन ऑल वर्क एंड नो प्ले मेड जिल अ डल बॉय. त रांदियूं तमामु ज़रूरी आहिनि. वरी हिकिड़ी साई वठंदासीं, इंतज़ारु कयो. वेलकम बैक. भली करे आया. हा, त मूं ॻाल्हि पई कई त जेसि ताईं तव्हां डिबेट नथा कयो
ऐं डिबेट करण जो तरीक़ो बि आहे तव्हां सां डिस्कस करे उन टॉपिक ते कुझु नुक़्ता जोड़जनि ऐं पोइ उनखे पेश करण जो तरीक़ो उस्ताद सेखारे ऐं उहे तव्हां पाण पुरसर तरीक़े सां पेश कयो। भली पहिरीं तव्हांजी पेशकश घटि हुजे, परवाह न आहे। नेवर गेट डिसहार्टेंड। मां हिकिड़ी शइ अर्ज़ु कंदुसि अॼोके हिन सॼे क्लास में, द मैन हू विन्स इज़ अ मैन हू थिंक्स ही कैन। तव्हां सभु कुझु करे सघो था, सभु कुझु करे सघो था। तव्हां चाहियो त प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, अक़वाम मुतहिदा एलची, एम्बेसडर, सभु कुझु थी सघो था। सिर्फ़ु करण जी ज़रूरत आहे, डिटर्मिनेशन जी ज़रूरत आहे। त तव्हां डूइंग एंड डूइंग, प्रैक्टिस मेक्स यू परफेक्ट। त मॉडर्न जदीद तरीक़े ते असां पढ़णु सिखंदासीं ऐं असांजो मक़सदु आहे उहो शऊर हासिलु करणु जेको असां में पावर ऑफ डिस्क्रिमिनेशन ॾे ऐं उन चङाई सां असांखे बीहणो पवंदो। अख़लाक़ असांजो सभ खां अॻियों मंज़िल जो मक़ाम आहे। बाअदब बानसीब, बेअदब बेनसीब। अदब खां सवाइ इल्मु कहिड़े कम जो। त ही ॿ पर आहिनि जंहिंसां पखी उॾामंदो। त ही अख़लाक़, इख़लास ऐं मैनर्स जंहिंखे असां चऊं था, इटिकेट्स चऊं था, इहे असां में पैदा करणा पवंदा। असांखे हमनिसाबी सरगर्मियुनि में पूरी तरह वञिणो पवंदो, जदीद तरीक़नि सां पढ़णो पवंदो ऐं बहितरीन तरीक़ो आहे उहे विराइजनि तरीक़ा, उहे इल्मु विराइजे। असां वरी हसद कंदा आहियूं, ॿिए दोस्त खे पंहिंजी कापी न ॾींदासीं, मतां इहो होशियारु थी वञे, मतां इहो मूंखां सुठा नंबर खणी वञे। विरायो मुंहिंजा साईं। मां हिकिड़ी शइ ॼाणा थो, इल्मु उहो जेको तव्हांखे बाज़ारो, बर्दाश्त कंदड़, सब्र वारो, बख़्शींदड़ ऐं ॾींदड़, गॉड खे मां चवंदो आहियां ॾींदड़, दाता जी। असां बि ॾींदासीं त हुन जे क़रीब वेंदासीं। त इल्म खां वधीक सुठी शइ कहिड़ी ॾेई सघूं था। त उहे शयूं विरायो। टीचिंग इज़ लर्निंग ट्वाइस। जेकॾहिं तव्हां पंहिंजे कमज़ोर दोस्त खे, कज़िन खे, क्लासमेट खे सेखारियो था न, जेकॾहिं तव्हांखे मैथमेटिक्स सुठी थी अचे, इंग्लिश सुठी थी अचे, साइंस सुठी थी अचे, ॿिए खे सेखारियो, तव्हांजो इल्मु वधंदो। ही उहा दौलत आहे जेका विराइण सां वधंदी आहे। हूअ दौलत न आहे जेका तव्हां में भउ थी पैदा करे। उनखे लिकाइणु, उनखे छुपाइणु अॼुकल्ह असांजा उकरान भॼंदा था वतनि, लिकंदा था वतनि। ही उहा दौलत आहे जेतिरी विराईंदव ओतिरी वधंदी। त विराइणु, ॾियणु सिखूं। हर शइ ॾिजे, पर इल्मु त जेकॾहिं तव्हां होशियारु आहियो त तव्हांजे मथां कर्ज़ु आहे उन दोस्त जो, उन क्लासमेट जो, उन भाउ जो, उन सौट जो, उन शहरीअ जो जेको घटि इल्मु ॼाणे थो, उनखे पढ़ायो, तव्हांजो इल्मु वधंदो। त इल्म जी जेका असां ॻाल्हि था कयूं, नॉलेज जी जेका असां ॻाल्हि था कयूं, उन जी मंज़िल छा आहे, उन जी डेफिनेशन छा आहे? A gentleman, an educated man is one who knows something from everything and everything about something. Very ॿुधो, educated man is one who knows something from everything and everything from something. यानी हिकिड़ी शइ जो क़ाबिल तरीन हुजे ऐं बाक़ी सभई शयूं, बायोलॉजी छा आहे, माइक्रो बायोलॉजी छा आहे, जी एरोनॉटिकल इंजीनियर छा आहे, त साइंस छा आहे, आर्ट्स छा आहे, एस्ट्रोनॉमी छा आहे, एंथ्रोपोलॉजी छा आहे, इन सभिनी जी असांखे ख़बर हुजणु घुरिजे। ऐं सिखण खां बहितरीन इल्मु शुरू थींदो हिस्ट्री, लिटरेचर, सोशियोलॉजी, फिलॉसॉफी, एंथ्रोपोलॉजी। ही 5 सब्जेक्ट जेके अॼुकल्ह असांजे सिलेबस मां कढिया विया आहिनि। असां पढ़ियल लिखियल थी नथा सघूं। जी मुंहिंजा साईं, असांखे जेकॾहिं पुठियां जी ख़बर ई न आहे, हिस्ट्री असांखे अचे ई नथी, असां अॻिते कीअं वेंदासीं? अदब असां पढ़ियो ई न आहे, ज़िंदगी खे कीअं सम्झंदासीं, माण्हू खे कीअं सम्झंदासीं, सुभाउ खे कीअं सम्झंदासीं?
उनजी टेंडेंसी मां कीअं ख़बर पवंदी त हिन जे अंदरि कहिड़ो जानवर आहे या हिन में इंसानियत कहिड़ी आहे। मदर टेरेसा खे ॾिसो, हेलेन केलर खे ॾिसो, मंडेला खे ॾिसो, लूथर खे ॾिसो। ही उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे बाज़ारे करण में, माफ़ करण में मदद कनि थियूं। त दुनिया जे हिस्ट्रीअ खे पढ़ंदासीं, उन में कैरेक्टर्स उहे साइंसदान हुजनि, उहे मज़हबी रहनुमा हुजनि, जी उहे फिलासफ़र्स हुजनि, मुफ़क्किर हुजनि, उहे साइंसदान हुजनि। त असां जेसिताईं पढ़ंदासीं न तेसिताईं असां सम्झंदासीं कीअं, इल्मु वधंदो कीअं। सिर्फ़ु दर्सी इल्मु पढ़णु काफ़ी न आहे मुंहिंजा साईं। असां तालीम याफ़्ता तॾहिं आहियूं जीअं मूं चयो त नो समथिंग फ्रॉम एवरीथिंग। त ही जेके शयूं आहिनि असां जूं, असांखे इल्मी इंट्रोडक्शन में इहे ज़रूरु यादि रखणु घुरिजनि त इल्मु इंसान जी टीं अखि आहे। ही ॿ अखियूं जेको नथियूं ॾिसी सघनि, हू टीं अखि ॾिसे थी, उनखे असां विज़न चऊं था। ऐं जंहिं माण्हू वटि उहा आहे उहा विज़नरीज़ आहे। उहा विज़नरीज़ असां वटि मुल्क में न बराबरि आहिनि। हिकिड़ो पॉलिटिशियन जे करे विज़नरीज़ थी पए त ही मुल्क अलाए किथे पहुचे। जी त इहा विज़न असांखे इहा टीं अखि ॾींदी, इहो इल्मु ॾींदो। ऐं अॼु जो इल्मु हासिलु करणु त तमामु सवलो आहे मुंहिंजा साईं। तव्हां वटि नेट आहे, तव्हां गूगल खे खोलियो, जेको वणेव सो लिखो, सिर्फ़ु क्लिक करण जी ज़रूरत आहे। लाइब्रेरी ऑफ द वर्ल्ड इज़ बिफोर यू। जहिड़ो किताब, जहिड़ी टॉपिक तव्हांखे घुरिजे। त हिन जो मिसयूज़ रुगो असां मैसेजिस, टेलीफोन ऐं पैकेजिस वठी पंहिंजूं अखियूं, कन, दिमाग़ ख़राबु कयूं था। दिमाग़ में जेको असां सोचींदासीं, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, आख़िर में अर्ज़ु कयां, यू आर द प्रोडक्ट ऑफ योर थॉट्स। तव्हां उहो आहियो जेको तव्हांजो वीचार आहे मुंहिंजा साईं। पंहिंजे वीचारनि खे साफ़ कयो, पंहिंजे वीचारनि खे पॉज़िटिव कयो, तव्हां ख़ुदि ब ख़ुदि पॉज़िटिव थी वेंदो। ही अजीब इल्म जी ॻाल्हि ॿुधायां थो। असां उहो आहियूं जेको असां सोचींदा आहियूं, भली कंहिंखे ख़बर न हुजे, पर मूंखे त ख़बर आहे मां ॾींहुं राति छा थो सोचां। ही मुंहिंजी मोबाइल ॿुधाईंदी मुंहिंजा मैसेजिस पढ़ी, हिन में कहिड़ा साइट्स आहिनि जेके मां विज़िट थो कयां। जी ऐं ॿियो पढ़ण जो सवलो तरीक़ो आहे, पंहिंजे चैनल्स ते महिरबानी करे नेशनल जोग्राफी, डिस्कवरी, एनिमल किंगडम, मां इहे टे वधीक अर्ज़ु थो कयां त इल्मु हासिलु करण जा मॉडर्न तरीक़ा, जदीद तरीक़ा, जी उहे आहिनि त तव्हां नेशनल जोग्राफी, तव्हांखे कुदरत जे हुस्न जी ख़बर पए, तव्हांखे मालिक जे धणीअ जे कमाल जी ख़बर पए। हिन नेचर में केॾी ख़ूबसूरती आहे, केॾी ताक़त आहे, केॾी वहशत आहे, केॾो हुस्न आहे, केॾी कोझाइप आहे, सभु कुझु। त नेशनल जोग्राफी, डिस्कवरी ऐं एनिमल प्लांट, ही टे तव्हांजे घर हलंदियूं आहिनि, मूंखे ख़बर आहे। इन्हनि खे थोरो टाइम ॾियो, पंहिंजो वक़्तु थोरो थोरो विरायो। अख़बारुनि में ओपिनियंस ज़रूरु पढ़ो, उन सां तव्हां में ॾाहप अचे, दुनिया खे ॾिसण सम्झण जो तरीक़ो अचे, असांखे इहा ख़बर पए त असां काॾे वञी रहिया आहियूं। ऐं उहो जेको चयुमि त सेंस ऑफ डिस्क्रिमिनेशन क्रिएट थिए, विवेक, त असां छा बुरो आहे, छा सुठो आहे, असां सां छा कयो वञे थो, इन जी पूरी ख़बर हुजणु घुरिजे। त असां इल्म जी तलाश में निकिरी पऊं। जी त इल्मु उहो जादू आहे जो असांखे हिन फर्श तां अर्श ते पहुचाईंदो। शख्सी यानी ज़ाती खुशहाली, समाजी ऐं मुआशी, टई खुशहालियूं असांखे सिर्फ़ु इल्मु ॾेई सघे थो, सिर्फ़ु इल्मु ॾेई सघे थो। त ही तालीम असांजे जीअण ऐं मरण जो सबबु आहे। मूंखे क़ाइद आज़म जा लफ़्ज़ यादि था अचनि, जंहिं ज़ियादीन जे लंचन में ॻाल्हाईंदे चयो त इल्मु असांजे लाइफ एंड डेथ जो मसइलो आहे। ऐं ही जेको निसाबी अधूरो
आउटडेटेड इल्मु इहो न, बिल्कुलु क्लियर चए थो। जेकर असां इल्मु साइंसी जदीद न हासिल कयो त उहो दौरु ईंदो जॾहिं असां हूंदासीं ई न, यानी असांजो वजूद ई ख़तमु थी वेंदो। त बका घुरिजे त उहा इल्म सां आहे, उहा टेक्नोलॉजी सां आहे, उहा साइंस सां आहे, उहा फ़िक्र फ़िलसफ़े सां आहे। त असां इहो बि अभ्यास कंदासीं, असां रूहानी इल्मु बि सिखंदासीं। इल्मु इन टोटेलिटी में मां कोशिशि कंदुसि त तव्हांखे अहिड़नि अहिड़नि माण्हुनि सां बि मिलाइजे त असां इल्म खे आशिक़ वांगुरु वठूं। मां 14 फ़रवरी ते जेको वैलेंटाइन डे मल्हाईंदा आहियो, उन ॾींहुं जिते बि मुंहिंजा क्लास हूंदा आहिनि, कंहिं यूनिवर्सिटी में, कंहिं CSS में, त आई गिव यू योर वैलेंटाइन प्लीज़, दैट इज़ ऑक्सफोर्ड एडवांस्ड लर्नर्स डिक्शनरी। ऐं मुंहिंजो आख़िरी लफ़्ज़ ॿुधियो, अंग्रेज़ी सभिनी जी ज़रूरत आहे मुंहिंजा साईं, तव्हांजो कहिड़ो बि सब्जेक्ट हुजे। अंग्रेज़ी सिखण खां सभ खां पहिरीं ही किताब एडवांस्ड लर्नर्स डिक्शनरी ऑफ ऑक्सफोर्ड, ही किताब आहे अंग्रेज़ी पढ़ण जो। अंग्रेज़ी बहितर करणी आहे त हिकिड़ो लफ़्ज़ आहे मूं वटि जिन लाइ 3 सलाहूं ॾींदो आहियां, रीडिंग, रीडिंग एंड रीडिंग। तव्हांखे ॿिया किताब नथा मिलनि, प्लीज़ हिन डिक्शनरी खे पढ़ो। हिन में अलाए छा कुझु आहे, रुगो अंग्रेज़ी न आहे, रुगो वर्ड्स न आहिनि, हुन में ग्रामर आहे मुकमिल जी, हुन में दुनिया जा आइन आहिनि, ऐं हुन सां गॾु हिकिड़ी CD बि मिले थी जंहिंमें तव्हांजी प्रोनाउंसिएशन बि दुरुस्त थी सघे थी, ऐं हुन जा इडियम्स आहिनि, हुन जा फ्रेज़िस आहिनि। त अॼोके हिन प्रोग्राम जो इख़्तिताम कंदे तव्हां खां मोकल वठबी, ऐं इहो एज़ अ तोहफ़ो मां ॾियां थो तव्हांखे त ऑक्सफोर्ड्स एडवांस्ड लर्नर्स डिक्शनरी जो अभ्यास कयो, रिफर न कयो, अभ्यास कयो। इन फ्रेज़िस मां तव्हांजी लैंग्वेज बहितर थींदी। थैंक यू वेरी मच। अल्लाह भाई।